अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हां खे भलीकार। मुल्क जी मौजूदा सियासी सूरत-हाल कहिड़े तरफ़ वञी रही आहे, असां उन ते अहम अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। बेतमादी रिथ ते 31 मार्च ते बहस मुबाहिसो थींदो, जंहिंखां पोइ वोटिंग 3 अप्रैल ते कई वेंदी, जंहिंखे लाज़मी आहे उन वज़ीर आज़म जे बेतमादी रिथ ते उनजो फ़ैसिलो अची वेंदो। सरप्राइज़ जा अॼोके जेके ॾियाड़नि खे असां सरप्राइज़ जा ॾियाड़ा चऊं त वधीक बहितर हूंदो। हिकु ई ॾींहं जे अंदरि बोज़दार खां इस्तीफ़ा वरिती थी वञे, परवेज़ इलाहीअ खे नामज़द कयो थो वञे, उते ई उते काफ लीग जा बशीर चीमा साहब उहे चवनि था असां जेको वज़ीर आज़म खे वोट न ॾींदो, ऐं BAP बलूचिस्तान अवामी पार्टी उहे पिणु अपोज़िशन सां मिली थी वञे। अॼु जी इहा सूरत हाल आहे त कुझु देरि अॻु में बिलावल भुट्टो ऐं आसिफ़ ज़रदारी सां मिली असलम भूतानी जेको लसबेला ग्वादर मां MNA हो ऐं PTI जो हामी हो, उन बि अपोज़िशन सां मिली विया आहिनि। हीअ जेके ॾियाड़ा हली रहिया आहिनि, इन ॾियाड़नि में जेके 3 अप्रैल ताईं कहिड़ा कहिड़ा सरप्राइज़ अचणा आहिनि, सूरत हाल कहिड़े तरफ़ वञे पई, अपोज़िशन ऐं सरकार ॿिन्ही जे विच में टफ मुक़ाबिलो पिणु नज़र अची रहियो आहे। असां हिन अहम इशू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं असां जंहिं पंहिंजे पैनल खे अॼु दावत ॾिनी आहे, उहे समूरा वर्किंग जर्नलिस्ट आहिनि। जीअं त वर्किंग जेके जर्नलिस्ट हूंदा आहिनि उहे वेझे खां लाज़मी आहे, उहे वेंदा आहिनि, इदारनि जे अंदरि वञनि था, असेंबलीज़ खे कवर कनि था, सियासतदाननि सां मिलनि था, समाज खे ॾिसनि था। उन जे करे उन्हनि जी सॼी ॼमार जो जेको तजियो हुजे थो उहो इंतिहाई अहम हुजे थो। इन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे कराची स्टूडियो में सीनियर सहाफ़ी मुनव्वर आलम असांखे जॉइन कयो आहे। इब्राहिम कुंभर साहब सीनियर सहाफ़ी आहिनि असांजा, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। जान मोहम्मद महर सीनियर सहाफ़ी आहिनि, उन्हनि बि जॉइन कयो आहे। असगर खाणोठी साहब उहे बि असां सां गॾु आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। ग़ुलाम रसूल कुंभर साहब उहे बि असां सां गॾु आहिनि, ऐं समूरा सीनियर सहाफ़ी आहिनि, वेझे खां शयुनि खे ॾिसनि पिया। अॼु जो जेको तजियो हूंदो, ॻाल्हि ॿोल हूंदी, इंतिहाई ॾिसण जहिड़ी हूंदी। ऐं तव्हां सभिनी शयुनि खे ॾिसो त सीनियर सहाफ़ी जेके शयुनि खे वेझे खां ॾिसनि था, उहे सूरत हाल कहिड़े तरफ़ वेंदे ॾिसनि पिया। मुनव्वर आलम साहब, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां थी कजे त छा था तव्हां सम्झो ईंदड़ ॾींहंनि में कहिड़ा सरप्राइज़ वधीक तव्हांखे नज़र अचनि पिया? काफ लीग लाइ आसिफ़ ज़रदारी साहब जो ॿीहर राब्तो थियो आहे, वापसि काफ लीग खे वेंदे ॾिसो पिया, ॿिया सरप्राइज़ ईंदे ॾिसो पिया, या अपोज़िशन मां के इमरान ख़ान तरफ़ वेंदे ॾिसो पिया? तव्हां छा था ॾिसो, छा तजियो हूंदो तव्हांजो? असलम में हिन टाइम त जीअं असां ॾिसूं था त अपोज़िशन जो पलड़ो भारी आहे, ऐं जेका पहिरें वर्किंग स्टार्टिंग कई हुई 8 तारीख़ खां पोइ अपोज़िशन, उहो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे जेका मेंबर हुया क़ौमी असैम्बली, उन्हनि ते कई। कुझु ॾींहं खां पोइ साम्हूं बि अची विया ऐं वॾे अंग में हुया, पर आहिस्ता आहिस्ता मोटी विया। पोइ हुकूमत कोर्ट में हली वई ऐं ताहयात नाअहली जे हवाले सां हिकिड़ी तशरी आर्टिकल 163A जी उन्हनि घुरी, ऐं उन तशरी खां वञण खां पोइ पर तव्हां ॾिसो हिन सॼी स्ट्रगल में जेका 8 तारीख़ खां रिक्वेज़िशन फाइल थी, उन खां पोइ जेको अपोज़िशन हुई उन्हनि इत्यादियुनि खे न छॾियो हुकूमती। मुस्तक़िल मुलाक़ातूं हुयूं, 3-3, 4-4 मुलाक़ातूं मुतहदा क़ौमी मूवमेंट, काफ लीग, बलूचिस्तान अवामी पार्टी, BNP ऐं जेका आज़ाद उम्मीदवार हुया उन्हनि सां बाक़ाइदा मुलाक़ातूं हलनि पियूं। मुस्तक़िल अपोज़िशन उन्हनि ते वर्किंग करे पई, ऐं हुकूमत जेको डिसीव कयो आहे, जिथे उन्हनि धोखो ॾिनो आहे, उहो इहो हो त उन्हनि जो वॾो फोकस पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा नाराज़ अरकान आहिनि। उन्हनि जे लाइ हुकूमत स्ट्रेटजी जोड़ी ऐं पोइ कोर्ट में विया। पर ॿिए पासे जेका हुकूमती इतिहाद आहे उहो इंतिहाई इम्पॉर्टेंट आहे। उन्हनि ते का शइ लागू नथी थिए, उन्हनि ते फ्लोर क्रॉसिंग लागू नथी थिए, उन्हनि ते आर्टिकल 163A जो इतलाक़ नथो थिए, ऐं हू जेको माण्हू आज़ाद हैसियत में खटिया आहिनि हू वञी सघनि था, अपोज़िशन खे जॉइन करे सघनि था। जीअं तव्हां शाहज़ैन बुख्टी खे ॾिसो, या असलम भूतानी जी तव्हां ॻाल्हि कई, या अली नवाज़ शाह पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां हुयो आज़ाद उम्मीदवार जी हैसियत में सिंध मां, उहो त हीअ जेका आज़ाद ऐं इतिहादी इन्हनि जी फोकस हाणे अपोज़िशन उन्हनि ते कयो आहे, ऐं उन्हनि खे कामयाबियूं मिलनि थियूं। तक़रीबन अॼु असलम भूतानी जे अचण सां तक़रीबन हाणे बराबरि थी वियो आहे, जेका वोट तक़रीबन खपनि। आसिम नज़ीर बि PTI वारो जेको, पर हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन पासे खां अचण वारे खे थोरो ख़दशो आहे। त हीअ इन टाइम त अपोज़िशन स्ट्रॉन्ग पोज़ीशन में नज़र अचे थी, ऐं उन में असां इहो ई चऊं था त जेका हाणे पोलिंग थींदी उन में नाराज़ अरकान न बि वञनि, या उन्हनि मां 1-2 वोट ॾेई पंहिंजी कुर्बानी ॾेई निकिरी वञनि, तॾहिं बि हुकूमत पंहिंजा नंबर पूरा करे। बिल्कुलु।
बिल्कुलु मनोहर साहब। इब्राहिम साहब, तव्हां खां तव्हांजो तज़ियो मालूम कंदुमि, पर इन तज़िये सां गॾु मौजूदा सियासी सूरताल ते इन मुंहिंजो सुवाल बि शामिलु कजो त MQM वटि 7 सीटूं आहिनि, लाज़मी आहे उनजो मौक़ुफ़ साम्हूं आयो आहे त काफ़ लीग वटि 4 सीटूं बचनि थियूं त उनखे वज़ीर आला जी आछ थी थिए, त असांखे बि असांजा जेके मामला आहिनि उहे हल कया वञनि। अगरि MQM जा जेके डिमांड्स आहिनि उहे बि तव्हांखे ख़बर आहे त कहिड़े हंध ते मामिलो उहो वञी बीहंदो, सिंध जो मामिलो किथे वञी बीहंदो, इन ते तव्हांजो छा चवणु हूंदो? हाँ, थैंक यू असलम हैदर। इन सवाल जो जवाब ॾियण खां अॻु में मुनीर न्याज़ी जो हिकिड़ो मूंखे हिन सूरत हाल में जेको आहे उहो नज़म यादि पियो अचे त हमेशह देर कर देता हूं हर एक काम करने में, ज़रूरी बात कहनी हो, कोई वादा निभाना हो। त इमरान खान जेको हिन सूरत हाल में फाथो आहे उहो उन देर जे करे फाथो आहे। उन देर जो कारण सियासी विज़डम जो जेको सो उहो जेके सियासी चालू आहिनि उनजो न हुजण बि तजुर्बेकारी जो फुक़दान बि, छो जो परवेज़ इलाही सही चयो त जेको सो सॼो ॿिए हनक सां सिस्टम बि हलियो। ऐं ॿियो पंहिंजो इहो तजुर्बो कंदुसि त जॾहिं तूफ़ान ईंदो आहे समुंड में त वॾो जहाज़ पोइ किरंदो आहे, पहिरीं जेके आसे पासे नंढियूं ॿेड़ियूं हूंदियूं आहिनि उहे ऊंधियूं थींदियूं आहिनि। ऐं इमरान खान उन जी बिस्मिल्लाह कल खां करे छॾी, उस्मान बुज़दार खे हटाए परवेज़ इलाही खे अहिड़ी मुश्किल में विझी छॾियो अथसि जो हाणे परवेज़ इलाही जो CM थियणु आउं सम्झां थो त मुश्किल ई कोन्हे पर नामुमकिन आहे। उनजो सबबु इहो आहे जो ख़ुदि पंजाब जी असेंबली जेका आहे उन्हनि में तरीन ग्रुप जा जेके से उहे 15 माण्हू आहिनि, अलीम ख़ान ग्रुप जा 10 माण्हू आहिनि, चीमा ग्रुप जा 7 माण्हू आहिनि, ऐं बाक़ी जेके से उहे अॻे अपोज़िशन जेका आहे उन्हनि जा मेंबर कढी छॾियो। अपोज़िशन चई छॾियो, आसिफ अली ज़रदारी चई छॾियो आहे त हीअ जेके से मिली विया आहिनि चौधरी वादे ख़िलाफ़ी कई अथनि। आसिफ अली ज़रदारी जो को बि राब्तो कोन थियो आहे। MQM ऐं पीपल्स पार्टी जो जेसिताईं तालुकात उन जे हवाले सां ॿ रहिया आहिनि। हिकु त MQM, हिकु त पीपल्स पार्टी सदाईं सिंध जी कुर्बानी ऐं सिंध जे नाले ते वफ़ाक़ जेको सो उनखे बचाईंदी रही आहे। इहा पीपल्स पार्टी जी पुराणी तारीख़ आहे। उन में थोरो घणो सिंध ते हुनजी नज़र हूंदी आहे, पर MQM जे हवाले सां जेके ॻाल्हियूं ॿुधण में अचनि पियूं या जंहिं मुआदे जी ॻाल्हि कई पई वञे, उहो मुआदो त हुननि जे पंहिंजे वर्थ या हुननि जी पंहिंजी सोच या हुननि जी पंहिंजी जेका ताक़त आहे, कुवत आहे, उन खां वधीक आहे मुंहिंजे ख़्याल में त हुननि खे उहो सभु कुझु कोन मिली सघंदो। बज़ाहिर पीपल्स पार्टी ठीकु आहे, मुआदो करे बि वठे, हाफ करे वठे, वोट वठी बि वठे, पर MQM जेको डोड़ायो आहे पीपल्स पार्टी खे अञा मतिलबु उन न को ऐलान कयो आहे ऐं MQM जी का बि ख़बर कोन्हे। उन जे करे जेका पर वरी बि पीपल्स पार्टी खे उन मुआदे ते जेको उहो नज़रसानी बि करणी पवंदी या नज़र ज़रूरु रखणी पवंदी, छो जो MQM जी पॉलिटिक्स खां असीं सभु वाक़ुफ़ु आहियूं। 80 जे ॾहाके खां पोइ MQM जेको कराची जो हैदराबाद जो जेको हाल कयो उन जा सभु शाहिद आहियूं। त पीपल्स पार्टी खे इन क़िस्म जा मुआदा करण खां अॻु में इहो ज़रूरु सोचणु घुरिजे सिंधी माण्हुनि जेको उन्हनि खे मैंडेट ॾिनो आहे, आया हीउ मुआदो उन्हनि जे मैंडेट जे ऐन मुताबिक़ आहे, सिंधी माण्हुनि जी जेको सो उमंगूं जेके आहिनि उन्हनि जो तर्जुमान आहे या न, इहे ज़रूरी सवाल आहिनि, उनखे एड्रेस करणु घुरिजे। बेएतमादी जी जी इब्राहिम, बेएतमादी बेएतमादी त जेके आहिनि हाणे रुगो 3 जो जेको सो आहे उहो रुगो फ़र्क़ु रहिजी वियो आहे। 3 मेंबर पोज़ीशन खे 3 मेंबरनि जी खोट आहे ऐं उन में उहे मेंबर नथो काउंट करियां जेके पार्टी खां नाराज़ आहिनि। उहे अञा बि नाराज़ खान खे वोट कोन ॾींदासीं अपोज़िशन। ठीकु आहे इब्राहिम साहब, आवाज़ जो प्रॉब्लम, मनोहर साहब तव्हां कुझु चवणु पिया चाहियो? मां पोइ इहा जेका ॻाल्हि कई न, जेको मैंडेट वारी ॻाल्हि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी वारी ॻाल्हि, इहो क़ौम वौम ऐं इहा जेका हाणे पॉलिटिक्स आहे उन में पब्लिक जी को इम्पोर्टेंस कोन्हे। पब्लिक छा थी चाहे या पब्लिक जो छा ओपिनियन आहे, पब्लिक ॾिसो न, मां तव्हांखे हिकिड़ी नंढी मिसाल ॾेई अॻिते थो वधां। 2008 में जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी इक़्तिदार में आई त परवेज़ मुशर्रफ जो ज़मानो हुयो,
हू सदर हुयो ऐं हिन ई शहर में 12 मई 18 अक्टूबर थियो हुयो। जी ठीकु आहे। ऐं आसिफ़ ज़रदारी पहुची वियो 90 हुकूमत ठाही, हुकूमत में हू हलिया। कहिड़ो फ़र्क़ु पियो? उन खां पोइ 13 जा इलेक्शन बि खटी विया, कहिड़ी मोट न मिली। उन खां पोइ 18 जा इलेक्शन बि खटी विया, कहिड़ी मोट न मिली सिंध मां। त हीअ जेको जेस्चर आहे त यार सोचणु खपे, सोचण वोचण जी ॻाल्हि ई न आहे। हिते जेका इथिक्स आहिनि पॉलिटिक्स जा हू डेली बेसिस ते चेंज थियनि था ऐं हिते को एथिक्स कोन्हे, कंहिंजो चवणु हिते को क़ुरान जी आयत न आहे। बिल्कुलु पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। जानमंद महर तव्हां ॾे ईंदासीं। शेख रशीद बि चए पियो, मुख़्तलिफ़ ॿिया बि माण्हू चवनि था त जल्दी चूंडूं थियण तरफ़ वञनि पियूं। छा था तव्हां सम्झो सियासी कुवतूं जेके बि हिन वक़्तु पार्टीज़ आहिनि उन्हनि जे टकराउ सां कंहिंखे फ़ाइदो थियण तरफ़ वेंदे नज़र अचे पियो, नयूं चूंडूं नज़र अचनि पियूं? तव्हांखे छा थो नज़र अचे? बिल्कुलु शेख रशीद नयनि चूंडुनि वारी तजवीज़ सां गॾु इमरान ख़ान खे वज़ीर आज़म पाकिस्तान खे 2 तजवीज़ूं ॿियूं बि ॾिनियूं जेके हुन जूं एमरजेंसी ऐं सिंध में गवर्नर रूल उहे ॿई रद्द थियूं ऐं हीअ तजवीज़ जेका हुन चूंडुनि वारी ॾिनी आहे, हाणे हिन ते ख़बर न आहे त उहा रद्द थी थिए बाक़ियुनि वांगुरु या कीअं, पर इहा तजवीज़ अहिड़ी आहे जेका ख़ुदि अपोज़िशन जूं जेके पार्टियूं आहिनि स्पेशली मुस्लिम लीग नून उहा बि चाहे थी त जेके चूंडूं आहिनि अगरि ही गवर्नमेंट वञे थी ऐं नई गवर्नमेंट अदम एतमाद खां पोइ अचे थी त उहा बि जल्द खां जल्द चूंडूं कराए, या ख़ुदि अपोज़िशन जी बि ॻाल्हि आहे। तंहिं करे इहा ॻाल्हि मुख़्तलिफ़ सर्कल्स पिंडी इस्लामाबाद में जेको आहे सो हली रही आहे त जेकॾहिं मामलात ठही वञनि इन नुक़्ते ते त अॻुवाट चूंडूं कराइजनि मुक़ररु मुदे खां, इहा हिकिड़ी राह थी सघे। पर हिन वक़्तु मामला एतिरा वधी चुका आहिनि त अॻुवाट चूंडुनि जी ॻाल्हि तॾहिं तइ थी सघे थी जॾहिं टेबल टॉक थिए, अपोज़िशन ऐं हुकूमत पाण में वेहे ॻाल्हियूं थियनि, उन खां पोइ इहो तइ थिए त भई 4 साल मुकमल थियण ते चूंडूं थींदियूं या कहिड़े टाइम ते थींदियूं। इहो जॾहिं गुफ़्तगू थिए या वरी को विच वारो किरदारु अदा करे जीअं माज़ी में थींदो रहियो आहे त पोइ थी सघे थो, पर फ़िलहाल उहो फौरी तौर ते नज़र न पियो अचे। मां ॾिठो त तारीख़ ॿुधाए थी पाकिस्तान जी त हमेशह बलोचिस्तान में ई पहिरियां पॉलिटिकल गड़बड़ थींदी आहे, उतां जी गवर्नमेंट या चीफ मिनिस्टर चेंज थींदो आहे या गवर्नर रूल ईंदो आहे या हुकूमत रहंदी आहे, पोइ उनजो इम्पैक्ट वरी वफ़ाक़ ते बि पवंदो आहे। बिल्कुलु ईअं ई जीअं जाम कमाल खे चेंज कयो वियो ऐं उते अब्दुल कुदूस बिज़न जो चीफ मिनिस्टर थियो बाप पार्टी जो, त इतां स्टार्ट थियो बलूचिस्तान जी हुकूमत जी चेंज खां पोइ हाणे वरी वफ़ाक़ जे तरफ़ उहे अचनि पिया। हाणे मुख़्तलिफ़ जेके वॾियूं पार्टियूं हुयूं ख़ासि करे मुस्लिम लीग, काफ, MQM सां जेके गुफ़्तगू हली रही वफ़ाक़ी हुकूमत जी तोड़े अपोज़िशन जी, हाणे अपोज़िशन जेको आहे थोरो असांखे गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी हुनजी हिकमत अमली थोरो चेंज नज़र अचे पई। ख़ासि करे बाप जेका जंहिं वटि हिन वक़्तु 4 MNAs आहिनि उन्हनि सां आसिफ़ अली ज़रदारी जी गुफ़्तगू थी थ्रू संदसि जेके 2 MPA MNAs आहिनि सगा ॿाहिरि मीर आमिर मक्सी ऐं नादिर मक्सी जेके शदाद कोट कंबर मां चूंडियल आहिनि, उन्हनि जे थ्रू घणी ॻाल्हि ॿोल थी आहे। छाकाणि त जेको बाप जो हिन वक़्तु लीड करे रहियो आहे ख़ालिद मक्सी, उहो हिननि जो भाउ आहे ऐं उन्हनि गजी सजी करे हिनखे गुफ़्तगू जे ज़रिए हिन फ़ैसिले ताईं आंदो आहे। हिन समूरी गेम में तव्हांखे सादिक संजराणी सेनेट चेयरमैन जेको बाप जो अहम माण्हू आहे जेको फ़ैसिला कुन हैसियत रखंदड़ आहे, उहो तव्हांखे थोरो साइड ते नज़र अचे पियो। थी सघे थो उनजी हिकमत अमली हुजे त हू पंहिंजी सेनेट चेयरमैनशिप बचाइण जे लाइ 2 पासा हलंदो हुजे ऐं उन्हनि मक्सी बिरादरान खे अॻियां कयो आहे, पर बहरहाल उहो नज़र न पियो अचे। ऐं मीर आमिर मक्सी, मीर नादिर मक्सी इहो फ़ैसिलो करायो आहे विच में पई त हू जेके बाप वारा आहिनि उन्हनि डिसाइड करे वरितो आहे ऐं हिकिड़ी वफ़ाक़ी वज़ीर ज़ुबैदा जलाल फ़िलहाल अलॻि बीठी आहे। त बलोचिस्तान खां इहो स्टार्ट थियो आहे ऐं हाणे ज़ाहिर आहे वफ़ाक़ ते हिन में समूरी जेका कहाणी हली रही आहे उन में हींअर हिकमत अमली अपोज़िशन जेका चेंज कई आहे त बाप खां पोइ जेके बलोचिस्तान में ई आज़ाद हैसियत में असलम बोताणी हुयो उनखे उन्हनि अनाउंस कराए छॾियो। अॼु अख्तर मैंगल उन्हनि सां गॾु बीठो आहे, उनजो तालुक़ बि बलोचिस्तान सां आहे। उन खां अलावा तव्हां ॾिसंदव जंहिंजो जमहूरी वतन पार्टी जो शाज़ैन बुगटी आहे उनजो तालुक़ बि बलोचिस्तान सां आहे। त बलोचिस्तान में बाप, जमहूरी वतन पार्टी, अख्तर मैंगल, आज़ाद जेके मेंबर आहिनि उहे ॼण त हिन वक़्तु अपोज़िशन सां मिली चुका आहिनि ऐं बलोचिस्तान जा पॉलिटिशियंस जेके बि आहिनि उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां इस्लामाबाद पिंडी सां बराए रास्त राब्तनि में हूंदा आहिनि। फ़ैसिला जॾहिं बि थींदा आहिनि त उन्हनि जी मशावरत सां थींदा आहिनि। हिन दफ़े बलोचिस्तान जा अक्सर सियासतदान
उन पासे बीठल आहिनि त इन ॻाल्हि खे बि अवां पिंडी सम्झी न्यूट्रल सघो आहे, था त पिंडी इहो न्यूट्रल आहे। कहिड़े तरफ़ इहो इशारो जेको आहे थी सघे थो, न्यूट्रलिटी बिल्कुलु हले थी, बहस हले थो, पर हीअ जेको बलूचिस्तान वारी जेका डायनामिक आहे, जेका सिचुएशन आहे उते ग्राउंड ते हले पई डिघे अरसे खां वठी, उन में तमामु घणी इन्फ्लुएंस जेको आहे उहो इस्लामाबाद पिंडी जो रहियो आहे। हाणे हिन दफ़े बलूचिस्तान जा तक़रीबन असांखे उन पासे लाड़ो नज़र अचे पियो, पर आख़िरी मां इहो चवंदुमि त जॾहिं डिसाइड थींदी सुप्रीम कोर्ट मां 63A त मुस्तक़िल नाअहली थी थिए, ताहयात या आर्ज़ी थी थिए, इहो फ़ैसिलो इन पूरी जेका आदम एतमाद वारी कहाणी आहे उन में इंतहाई अहम हूंदो। ऐं उन खां पोइ तव्हां जेके हाणे ई अनाउंसमेंट या फ़ैसिला थियनि था, इन में वरी रद्दो बदल बि ॾिसी सघो था। अगरि सुप्रीम कोर्ट जो को अहिड़ो फ़ैसिलो अची थो वञे ताहयात नाअहली वारो, त पोइ वरी तव्हां तब्दील बि थींदे ॾिसी सघो था। ठीकु आहे असगर साहब, मौजूदा सियासी सूरत हाल ते तव्हां पंहिंजो तजुर्बो ॾियो। इन सां गॾु सवाल ते तव्हां ॾे आॾो बि रखिजे। जे मुनवर साहब बि ॻाल्हि पे कई पिंडीअ जी, त चयो पियो हुयो त इमरान ख़ान खे जीअं चयो वेंदो आहे सिलेक्टेड, त छा था सम्झो हाणे वारो वक़्तु इलेक्टेड हूंदो, कहिड़े तरफ़ मामिलो वेंदो, छा पियो नज़र अचे तव्हांखे? सभु शयूं न्यूट्रल नज़र अचनि पियूं? त हीअ जेका अदम एतमाद जी रिथ आहे उहा मैथमेटिकली अंगनि जी रांदि आहे। ऐं तव्हांखे ॿुधायूं त ज़रूरी न आहे त सभु मामला जीअं एस्टेब्लिशमेंट डिज़ाइन कया हुजनि ईअं बि थियनि। तव्हांखे माज़ीअ जी ॻाल्हि यादि हूंदी त बेनज़ीर साहिबा जी पहिरीं हुकूमत में जेका अदम एतमाद जी रिथ आई हुई, त उन वक़्तु बि इहो बि चयो वियो त उहा एस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद सां आई आहे, पर पोइ उहा रिथ नाकाम थींदे पाण ॾिठी। पोइ इहा अलॻि ॻाल्हि आहे त बेनज़ीर साहिबा जी उहा हुकूमत पंहिंजो मुदो पूरो न करे सघी, पर ॻाल्हि इहा आहे त एस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद सां उहा अदम एतमाद आई ऐं नाकाम वई। ऐं हिते असांखे ॻाल्हि इहा ॾिसणु घुरिजे, जेका इब्राहिम जे ॻाल्हि सां इतफ़ाक़ थो करियां, त इमरान ख़ान जे जेका ना तजुर्बेकारी आहे उन जो बि अपोज़िशन खे वॾो फ़ाइदो आहे। जॾहिं ताईं आसिफ अली ज़रदारी खे अदम एतमाद जे रिथ जे हवाले सां जेको माज़ीअ जो तजुर्बो आहे, जेका मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे पहिरीं हुकूमत में आई हुई, त उन वक़्तु बि आसिफ अली ज़रदारी जो तोड़े MNA या को चूंडियल नुमाइंदो न हो सेनेट वग़ैरह में, पर पोइ बि बैक डोर ते हुनजो तमामु वॾो कमु कयल हो। उनखे हिन वक़्तु जेको ॾिठो वञे जेका जोड़ तोड़ थिए पई, त उन में बि उनखे उहो माज़ीअ जो जेको तजुर्बो आहे पाकिस्तान जे सियासत जो, ख़ासि तौर ते जोड़ तोड़ जे हवाले सां, ऐं अदम एतमाद जे रिथ में पाकिस्तान जे सियासत जा जेके लवाज़मात आहिनि उन्हनि खे कीअं मेंबरनि खे पाण तरफ़ आणे सघिजे थो ऐं उहा नंबर गेम खे कीअं पूरो करे सघिजे थो। त इन ॻाल्हि में इहा जेका असांखे नज़र अचे थी त इमरान ख़ान खे ना तजुर्बेकारी ऐं उन जे पॉलिसियुनि जे करे अपोज़िशन खे वधीक फ़ाइदो रसियो आहे। ऐं ख़ासि तौर ते जेका इब्राहिम बि ॻाल्हि कई उनखे वधायां त हुन जेके पंहिंजूं इत्तेहादी पार्टियूं हुयूं उन्हनि सां बि मामला हलाए रखण में या अंडरस्टैंडिंग पैदा करण में जेको हींअर काल चौधरी परवेज़ इलाही खे CM जे लाइ नामज़द कयो अथसि ऐं बोज़दार खां इस्तीफ़ा वरिती अथसि, त इहे मामला हिन खे अॻुवाट तय करणा हुया, पर हुन जी अना चइजे या हुन जी जो मिज़ाज चइजे या हुन जी ना तजुर्बेकारी चइजे, उन जे करे इहे मामला थिया ऐं अपोज़िशन उन्हनि सभिनी शयुनि खे पंहिंजे हक़ में वरितो। बाक़ी जॾहिं ॻाल्हि हिकिड़ा मुनवर आलम हिकु ॻाल्हि कई त एथिक्स जी उहा ॻाल्हि न आहे। बिल्कुलु पाकिस्तान जे सियासत में एथिक्स प्रिंसिपल त पाण खे किथे बि नज़र न ईंदा, पर हाणे जॾहिं असीं ॻाल्हि हिते कंदासीं त ज़रूरु असीं उन्हनि पार्टियुनि जे प्रिंसिपल जी ॻाल्हि कंदासीं, असीं उन्हनि खे उहे ॻाल्हियूं यादि ॾियारींदासीं त हुननि अवाम सां जंहिं नाले ते मैंडेट वरितो उनखे उन प्रिंसिपल खे उन्हनि खे यादि ॾियारणु घुरिजे, त जीअं हुननि खे हिकिड़ो अहसासु थिए त किथां इहा ॻाल्हि हले पई। उहो पोइ अलॻि ॻाल्हि आहे त पाकिस्तान जे सियासत में तव्हांखे मथां खां वठी हेठि ताईं पर्सनल इंट्रस्ट खां सवाइ ॿियो कुझु बि नज़र न ईंदो। ख़ासि तौर ते पंहिंजे साम्हूं आहे ॻाल्हि त काफ लीग जो जेको किरदारु आहे ऐं MQM जो जेको किरदारु आहे, त उहो सभिनि जे साम्हूं आहे। ऐं शुरूअ खां वठी जेके नंढियूं पार्टियूं हूंदियूं आहिनि उहे ख़ासि तौर ते अहिड़नि मौक़नि में तमामु घणो फ़ाइदो वठंदियूं आहिनि, जेको काफ लीग बि वठण जी कोशिशि करे पई ऐं MQM बि वठण जी कोशिशि करे पई। उहा अलॻि ॻाल्हि आहे त काफ लीग बि पंहिंजे चङी फासी चुकी आहे ऐं हाणे हुनखे सम्झ में नथो अचे त छा कजे, छाकाणि त हुनखे इहा ई ऑफर साॻी अपोज़िशन जे तरफ़ां बि हुई जेका हींअर इमरान ख़ान ॾिनी आहे। हाणे पर हुननि खे ख़ुदि इहो सम्झ में नथो अचे, जंहिंजे करे
चौधरी शुजात जा ऐं परवेज़ इलाही जा इख़्तिलाफ़ ॿुधण में अचनि पिया। ख़बर न आहे इहो पहिरियों भेरो आहे जो चौधरी भाउरनि जा इख़्तिलाफ़ साम्हूं अचण जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते बशीर चीमा जे इस्तीफ़ा उन्हनि इख़्तिलाफ़नि खे वाज़ियो करे छॾियो आहे। पर हिकु ॻाल्हि वाज़ियो आहे त MQM जी जॾहिं असीं ॻाल्हि करियूं था त MQM खे वधीक बेनिफिशियल जेको आहे मुंहिंजे ख़्याल में पीपुल्स पार्टीअ वारी साइड रहे थी, छाकाणि त पीपुल्स पार्टी वधीक पोज़ीशन में आहे त MQM खे कुझु ॾेई सघे थी बनस्बत PTI जे, छाकाणि त MQM जा वधीक इंट्रस्ट वफ़ाक़ जे सिंध में आहिनि ऐं सिंध हुकूमत में पीपुल्स पार्टीअ सां इताद खां सवाइ हुनखे कुझु नथो मिली सघे। सो पीपुल्स पार्टी जॾहिं बि PTI सां वरी ॻाल्हाईंदी त हूअ सिंध हुकूमत में शामिलु थियण वारे नुक़्ते खे ज़रूरु ज़हन में कंदी। तंहिं करे मूंखे नथो लॻे त MQM में को जल्दबाज़ी करे वरी इमरान ख़ान वारे पासे वेंदी ऐं हू हुन ते 10 दफ़ा सोचींदा त पीपुल्स पार्टी उन्हनि खे वधीक कुझु ॾेई सघे थी। जेके शयूं रिपोर्ट थियूं आहिनि हिन वक़्तु त गवर्नरशिप आहे ऐं सूबाई काबीना में वज़ारतूं आहिनि ऐं उनखां सवाइ कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि सखर जी एडमिनिस्ट्रेटरशिप ॾियण जा बि मामला आहिनि। त इन्हनि सभिनी ॻाल्हि खे ॾिठो वञे त MQM जी तरजीह मुंहिंजे नज़र में अपोज़िशन सां गॾु बीहण जी हूंदी, छाकाणि जो नेक्स्ट में सिंध हुकूमत में वञण सां ई हुननि जा मामला काफ़ी हल थी सघनि था ऐं हुननि जो इंट्रस्ट वफ़ाक़ जे बजाए सिंध में घणो आहे। बिल्कुलु असगर गुलाम इहा ॻाल्हि लॻे थी त MQM पंहिंजे फ़ैसिले करण वक़्तु इन ॻाल्हि खे ज़रूरु नज़र में रखनि। बिल्कुलु असगर पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। गुलाम रसूल, मौजूदा सियासी सूरत हाल खे इस्लामाबाद में वेठल आहियो, कीअं था ॾिसो? ऐं इन सां गॾु सवाल बि मुंहिंजो आहे त बिलावल चवे थो, बिलावल भुट्टो, त पंहिंजे मैंडेट सां मां वज़ीर आज़म थींदुमि। तव्हां खोड़ सारियूं हुकूमतूं ॾिठियूं, जंहिं वटि क्लियर मैंडेट नथो हुजे, ॾाकण हुजे थी, उहो केतिरो परेशान रहनि था? बिल्कुलु बिलावल भुट्टो ज़रदारी जी जेका इहा ॻाल्हि आहे उहा जेकॾहिं मौजूदा सूरत हाल सां भेटिजे त उहो दुरुस्त चए थो। इमरान ख़ान साहिब वटि हिन वक़्तु पंहिंजूं सीटियूं जेके आहिनि पंहिंजे हिकिड़े ख़्याल जमा MNA जे फोर्थ थियण खां पोइ जेके PTI वटि कुल सीटूं आहिनि उहे 155 आहिनि। इहो ई नतीजो आहे। इमरान ख़ान साहिब हिन वक़्तु हर ॿ MNA रखंदड़ पार्टी वटि बि वञे पियो ऐं आज़ाद उम्मीदवारनि वटि, आज़ाद मेंबरनि वटि बि वञे पियो, छाकाणि जो हुनजी हुकूमत जेका आहे उहा उन वटि ओतिरो मैंडेट न हो जो हू हुकूमत करे सघे। त हिन वक़्तु जेका सूरत हाल असलम नज़र अचे पई उन में काल पाण ॾिठोसीं क़ौमी असेंबली में 162 वोट जेके आहिनि उहे हुकूमत खे मोशन मंज़ूर कराइण वक़्तु आया त हिन मामले ते बहस करायो वञे। हाणे उन में 2 वोट जेके आहिनि अपोज़िशन जा मिसिंग हुआ। हिकु त जेको मेंबर जेको पाकिस्तान खां ॿाहिरि आहे उन ते क़त्ल जी FIR आहे ऐं ॿियो मेंबर जेको आहे उहो जेल में आहे। त 164 मेंबर थी था वञनि। अॼु हिकिड़ो असलम भूतानी साहिबु उन अपोज़िशन जमातुनि जो ऐलान में शामिलु थियण जो ऐलान कयो आहे कि इहो तादाद वञी 165 बीहे थो। 172 आहिनि। मुश्किल कुशाई अपोज़िशन जी जेकॾहिं फौरी तौर ते थी सघे, जेकॾहिं MQM हिन इत्तेहाद में शामिलु थी वञे त 172 मेंबर जेके आहिनि उहे पूरा आहिनि। पर मुंहिंजा इतिला इहे आहिनि त जेका बाप जी जेका हिकु मिनिस्टर जेका वफ़ाक़ी काबीना में आहे डिफेंस प्रोटेक्शन जी वज़ीर ज़ुबैदा जलाल, उहो बि सुभाणे ताईं इम्कान आहे त अपोज़िशन इत्तेहाद में ऐलान करे सघे। डिफेंस प्रोटेक्शन जा अहम वज़ारत वटसि आहे ऐं अॼु इस्लामाबाद में संदसि की वज़ारत थी जो हिकिड़ो अहम प्रोग्राम रखियलु हो जेको हू मिस न पई करणु चाहे ऐं उन करे कालोको जेको ऐलान हो बाप जे 4 अॻुवाननि जो उन में हू शामिलु न थी। ख़ालिद मक्सी वारनि साहिब सां त ज़रिया इहे ॿुधाइनि था सुभाणे ताईं ज़ुबैदा जलाल साहिबा बि हिन पासे अची वेंदी। त बज़ाहिर पाण उहे वोट नथा करियूं जेके मुनरिफ मेंबर आहिनि PTI जा, जेके हिन वक़्तु या त सिंध हाउस में आहिनि या अपोज़िशन जमातुनि जे MNA सां गॾु किथे वेठल आहिनि, त उन्हनि जा पाण इन करे नथा वोट करियूं त अपोज़िशन उन्हनि खे इन हवाले सां हिकिड़े कुंडाइतो रखियो आहे त जेकॾहिं ज़रूरत पई त पोइ पता शो कबा ऐं उन्हनि खां वोट कराइबा, छाकाणि जो D सीट उहे थी था वञनि या पोइ सुप्रीम कोर्ट में ई मामिलो आहे। सुप्रीम कोर्ट में हेसि ताईं जेके दलील आया, जेके शयूं साम्हूं आयूं आहिनि, उन मां बज़ाहिर थी लॻे पियो त ता हयात नायल जेको आहे उन हवाले सां जीअं त आइन साइलेंट आहे इन शिक हवाले सां, त उन्हनि खे नायल त नथो करे सघिजे। D सीट करे सघिजे। D सीट लाइ कहिड़ा मेंबर तयार आहिनि? यकीनी तौर ते अपोज़िशन जमातुनि उन्हनि लाइ कमु कयो आहे।
जेके PMLN में शामिल थियणु चाहिनि था, ईंदड़ जेको सेटअप आहे उन जे हवाले सां टिकट वठणु चाहिनि था, उहो यकीनी तौर ते जी सीट ॾियण लाइ बि तयारु हूंदा। उन्हनि में पाण जेकॾहिं PTI जी हिकु मेंबर नुसरत पठान जो जेकॾहिं नालो वठूं त उहा मखसूस सीट ते PTI जी मेंबर आहे, पर जेकॾहिं हू डी सीट थी वञे त खेसि एडजस्ट पाकिस्तान पीपुल्स पार्टी करे सघे थी मुस्तक़बिल में, साॻे वक़्त ते सिंध में को एडवाइज़र वग़ैरह कुझु करे सघे थी। इहे सभु मामला जेके आहिनि उहे नज़र अचनि था। बज़ाहिर हींअर पाण ॾिसूं था त अपोज़िशन जो पलड़ो जेको आहे साइनी जो जेको उहो पुड़ आहे उहो भारी थो नज़र अचे, पर हुकूमत जी जेका हिकमत अमली आहे उन जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं इहे कयूं पियूं वञनि त हुकूमत कोशिश करे रही आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे अंदरि PMLN जे अंदरि जेका आहे उहा पंहिंजे कुझु मेंबर जेके आहिनि उहे पाण तरफ़ मिलाया वञनि। जेकॾहिं फर्ज़ करियो त 5 खां 7 मेंबर उन ॾींहुं वोट लाइ नथा अचनि अपोज़िशन जा, त यकीनी तौर ते इमरान ख़ान साहब सुभारो थी वेंदो। पर कुझु बि शइ चई नथी सघिजे। पाकिस्तान जा माज़ी जा जेके पाण सियासी मिसाल ॾिसूं था त ऐन आख़िरी कलाक ते सूरत हाल तब्दील थी आहे, त हिन भेरे थी सघे थी। बिल्कुलु गुलाम रसूल, आख़िरी कलाक ताईं सूरत हाल चेंज थी सघे थी। मुनवर साहब, पार्लियामेंट में मामला हल थियणा आहिनि, लाज़मी रिथ ते MNAs वोट ॾींदा, पर सियासी जलसा कया था वञनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि तरफ़ां, इमरान ख़ान समूरे PDM। छा था सम्झो ॿियो को कार्ड खेॾण जी कोशिशि कई पई वञे? ईंदड़ इलेक्शन जी तयारी आहे त जीअं माण्हुनि वटि वञिजे उहो कार्ड अॻियां रखी करे, छा पिया ॾिसो तव्हां? इम्पोर्टेंट ॻाल्हि असलम इहा आहे त हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हुकूमत टर्न थिए थी ऐं हुकूमत किराइण में कामयाबु थी वञे अपोज़िशन, त पोइ घणो अरसो हुकूमत बि हलंदी। पहिरीं ॻाल्हि इहा त कॉन्फिडेंस वोट वठिणो पवंदो शहबाज शरीफ़ साहिब खे, जेको हाणे त वाज़े तौर ते ऐलान करे छॾियो आहे, आसिफ़ अली ज़रदारी बि चई छॾियो आहे, मौलाना फज़लुर रहमान बि चई छॾियो आहे, इत्तेहादी जेका अपोज़िशन जा उन्हनि जो बि चई छॾियो आहे शहबाज शरीफ़ असांजो वज़ीर आज़म हूंदो, कॉन्फिडेंस वोट वठंदो। ऐं उन खां पोइ चवनि था अर्ली इलेक्शन्स, ज़ाहिरी ॻाल्हि आहे ही हिन महीने में थी वेंदो त जून जो बजट ज़रूरी, जून में मई में त मई जे एंड में तव्हांखे बजट पेश करे जून ताईं उनखे अप्रूव कराइण, ऐं पोइ घणो टाइम वठे थी। ऐं पोइ उन में जेका इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे, बिलावल भुट्टो साहब वाज़े तौर ते पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे त जीअं असां ईंदासीं त असांखे कुझु कानून साज़ी असांखे कुझु करणियूं आहिनि, कुझु अमेंडमेंट्स आहिनि। अमेंडमेंट्स कहिड़ी आहिनि? कुंबर गुलाम इब्राहिम कुंबर जो गुलाम रसूल कुंबर आहे, साईं ॿुधाए सघे थो त कहिड़ी कहिड़ी अमेंडमेंट्स, ख़ासि तौर ते जेका ओवरसीज़ जा वोट्स जे हवाले सां जेका अमेंडमेंट आहे, जेका EVM जे हवाले सां अमेंडमेंट आहे, ऐं जेका नैब जे इदारे में कुझु अमेंडमेंट्स हुकूमत कयूं आहिनि उन जे हवाले सां आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि जेका कुंबर साहब कई, ऐं मां बि उन सां चवां थो, जेको इमरान ख़ान खे इंगेज करणु न आयो, माना पंहिंजा माण्हू त हलो ठीकु आहे नाराज़ थियनि था, ऐं उन में फ्लोर क्रॉसिंग में हुननि खे हिकिड़ो ख़ौफ़ आहे, पर जेको हिकु हिकु माण्हू आज़ादु हुयो ऐं हू हुकूमत सां हुयो, जीअं अली नवाज़ शाह आहे, जीअं असलम बोतानी आहे, जीअं शाहज़ैन बुख्ती हुयो, अहिड़ा जेका माण्हू हुया उन्हनि खे बि उन इंगेज न रखियो। ऐं सिंगल हुकूमत वटि घणा ऑप्शन हूंदा आहिनि, फौरी तौर ते ऑप्शन हूंदा आहिनि, मिनिस्ट्री मटाए सघनि था, सुठी मिनिस्ट्री ॾेई सघनि था, इंसेंटिव ॾेई सघनि था, स्कीमूं ॾेई सघनि था, माण्हुनि जा मसइला हल करे सघनि था, घणो ऑप्शन्स हूंदा आहिनि। पर जेका इंगेजमेंट हुई इमरान ख़ान जी अहिड़े माण्हुनि खे इंगेज करण में, हाणे हिन करे तव्हां ॾिसो त ही आइसोलेटेड जेका टारगेट्स आहिनि अपोज़िशन उन्हनि खे पिक करे थी, ऐं सिंगल टारगेट आहे। ऐं ही न सिर्फ़ु ही, ॿियो ही इम्प्रेशन बि जनरेट थिए थो न त अपोज़िशन अॻिते निकिरे थी, सिंगल माण्हू बि अचे थो त हिकिड़ो डेली जो सरप्राइज़ थी थो वञे, ऐं हुन में बूस्टर मिले थो अपोज़िशन खे। अहिड़ा सरप्राइज़ हुन पासे जेका आज़ादु उम्मीदवार आहिनि, या मिंगल साहब तव्हां सां नाराज़ थी वियो हुयो, या हुते जेका आज़ादु उम्मीदवार आहिनि उन्हनि खे छो इंगेज न करे सघिया आहिनि? ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि वटि ऑप्शन आहे। फ्लोर क्रॉसिंग जो ऑप्शन त हुकूमत पाण सभिनीनि खे मुश्किल में विझी छॾियो आहे, त उन्हनि जा नाराज़ माण्हू हिते असां सोचियूं त नून लीग जा कुझु नाराज़ या पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कुझु नाराज़ माण्हू हिते वोट कंदा त हू बि हुन ई सिचुएशन में फासंदा जंहिं सिचुएशन में PTI जा फासंदा। बिल्कुलु। इब्राहिम साहब, इमरान ख़ान साहब जो वज़ीर आज़म जो सरप्राइज़ ख़त जे बारे में मां तव्हां खां मालूम कंदुमि, कहिड़े तरफ़ इशारो? अमेरिका तरफ़ अगरि इशारो आहे सरप्राइज़ ख़त जो, त छा अमेरिका लिखत में धमकी ॾींदी? हा, अजीब सरप्राइज़ आहे इहो त अमेरिका साहिब जो बाइडन साहिब ख़त लिखियो आहे हुन लिखत में, या त ही अलाए कहिड़ी दुनिया में रहनि पिया। असल में
ऐं जेका मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे त इहा जेको सो फेक क़िस्म जा जेके से उहो शयूं पखड़े माण्हुनि खां हमदर्दी हासिल करण जी कोशिशि कई पई वञे। मिसाल तौरु इहो तहरीक इंसाफ़ जो पुराणी रविश आहे, जॾहिं ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त उहो जेके शॉर्ट विजनरी जेके शॉर्ट साइटेड सफ़ा तंग नज़री वारी जेके आहिनि उहे फ़ैसिला कंदी आहे। हाणे हिन सॼी सिचुएशन में पहिरियों सरप्राइज़ इहो हो जेको इमरान ख़ान ठाहियो त बाबा 10 लख माण्हू ईंदा ऐं 10 लख माण्हुनि खां पोइ जेके न्यूट्रल इदारा आहिनि उहे मिलिट्री तां हटी वेंदा। ऐं इहो ख़ुदि जेको सो इमरान ख़ान हुननि खे दावत गुनाह थो ॾिए। हुननि जो आइनी फ़र्ज़ु आहे न्यूट्रल रहणु। सभिनी खे सभई उन में ख़ुशि आहिनि, सियासी धुरियूं उन में ख़ुशि आहिनि, अपोज़िशन जूं समूरा समाजी तबिका उन में ख़ुशि आहिनि। त हुननि जो जेको आइनी कमु आहे हुननि पाण फ़ैसिलो कयो आहे त उहो करणु ॾियो। इमरान ख़ान हुनखे मजबूर पियो करे तव्हां 10 लख माण्हू अची प्रेशर वठंदुसि उहो पंहिंजी न्यूट्रलिटी सां। ऐं ॿिए ख़त जी मिस्ट्री आहे हिकिड़ो, हीउ ख़त मतिलबु मूंखां तव्हां पुछो था उन ख़त में छा आहे। उहा ख़त जेको सो शेख रशीद खे ख़बर न आहे त उन ख़त में छा आहे। असद उमर इहो चयो आहे त 3 जेके कैबिनेट जा मेंबर उन ख़बर आहे उन ख़त में छा आहे, ख़त किथां आयो, कंहिं ईअं न आहे थींदो। इहा दुनिया जी ट्रेडिशन न आहे। इहा सिफ़ारती आदाबनि जे ख़िलाफ़ को लेटर लिखे डायरेक्ट ॾांहुं वज़ीर आज़म मार्फत फलाणी फ्री मिले इमरान ख़ान खे, ईअं न हूंदो आहे। ईअं अलॻि कहिड़ी हू चवे थो सॼी दुनिया में जेको सो मूं ॾिठी आहे बर्तानिया जो जेको निज़ाम आहे उन खां वाक़ुफ़ु आहियां। माना सॼी दुनिया ॾिठी आहे, समूरनि निज़ामनि खां हिकिड़ो वज़ीर आज़म वाक़ुफ़ु आहे ऐं उहो हिते बि ख़त जेको सो कढी हमदर्दियूं हासिल करण जो टेक्ट आहे, कुझु बि कोन्हे। ऐं इन ॿियो हिकिड़ो इहो माण्हुनि खे बेवकूफ़ करण जी हिकिड़ी चाल थी सघे थी त माण्हू सम्झनि बाबा इमरान ख़ान अमेरिका खे ॿियो पासो था ॾिसूं। इमरान ख़ान अमेरिका खे कहिड़ो नुक़सानु ॾिनो आहे। जो बाइडन जो जेको सो जो बाइडन जे फ़ोन जो इंतज़ारु कंदो रहियो, हुन कोन कयो। मोदी खे हिन मिस कॉलियूं ॾिनियूं, मोदी हिन खे लिफ्ट कोन कराई। अफ़गानिस्तान वारी सूरत हाल ते मुंहिंजो जेको मुतालबो उहो कोन तस्लीम कयो वियो। चीन सां जेको त हिन फिटायो, सी पैक बंदि थी वियो, सी पैक जा सॼा डिटेल्स हुन अमेरिका खे ॾेई छॾिया, IMF खे ॾेई छॾिया। IMF छा आहे? अमेरिका जे मातहती में कमु कंदड़ हिकिड़ो इदारो आहे। त अमेरिका खे हिन खां कहिड़ो ख़तरो आहे? अच्छा इब्राहिम, हिकिड़ा ॿिया झंडा बि नज़र पिया आया। इब्राहिम, तव्हां ॾिठा झंडा हिकिड़े ॿिए मुल्क जा नज़र पिया आया इमरान ख़ान जे जलसे में? फॉरेनर इहा त पोइ मौलाना फज़लुर रहमान साहिबु हुन ते वधीक उनखे उनजी तशरीह करे सघे थो। उहे जेके त ॿियनि मुल्कनि में बिल्कुलु हमदर्दी आहे जेके फॉरेन रहनि था पाकिस्तानी ॿियनि मुल्कनि में, थी सघे थो उहे पंहिंजे पंहिंजे मुल्क जा झंडा खणी आया हुजनि। मूंखे उन इंफॉर्मेशन न आहे, पर इहो बहस ई न आहे। हीउ लेटर बि बहस न आहे। इन खे असुल में बुनियादु बनाइणु वञे चाहे पियो, छाकाणि जो ॿेड़ी हिकिड़ी जेका सा आहे उहा यार तव्हां पंहिंजो सिस्टम जेको सो आहे अंदरूनी तौर ते ठीकु करे न आहे सघिया आहियो, अवाम खे कुझु न आहे ॾेई सघिया आहियो। IMF जूं सभु शर्तूं तस्लीम करे चुका आहियो ऐं माशी जेको सो मैशियत जेका सा उनखे तबाह करे चुका आहियो। पाकिस्तान खे आइसोलेट करे चुका आहियो। कश्मीर जे हवाले सां को अव्हांजो स्टैंड कोन्हे। हीउ सभु हिकिड़ो बुलबुला जेके आहिनि जरफोटा उहे आहिनि। मूंखे न पर घणनि खे इन लेटर जी हक़ीक़त जे हवाले सां रुॻो एतिरादी न आहिनि, पर उहे सम्झनि था त इहो हिकिड़ो हथनाट आहे, हिकिड़ो प्रेशर टेक्ट आहे, हिकिड़ो हमदर्दी वठण जो कार्ड आहे। कार्ड जी पहिरीं मज़हब कार्ड इस्तेमालु थियो, हाणे वरी उहो हमदर्दी वठण जो हिकिड़ो कार्ड आहे। ईअं नथो थिए, इहा पॉसिबिलिटी न आहे। बिल्कुलु इब्राहिम, तव्हां कहिड़ो इनिशिएटिव वरितो? तव्हां को एटमी हवाले सां ॻाल्हि त क्लियर थी मुंहिंजे ख़्याल में त इमरान ख़ान फॉरेन पॉलिसी खे आज़ादु करे छॾियो, छा हुन जा डिसीजन हुया न? ही जेका तव्हां चओ इमरान ख़ान जे हथ में ई न आहे फॉरेन पॉलिसी, आज़ादु छा कंहिं कयो इहो? इमरान ख़ान जे हथ में ई न आहे। इमरान ख़ान जे हथ में न आहे। हाणे त फॉरेन फंडिंग जी ॻाल्हि कई न फॉरेन पॉलिसी जी ॻाल्हि, ही त सॼो नुक़सानु हुन जे गीचे में पइजी वियो न। माना आइसोलेट करणु, IMF खे ॾियणु ऐं अमेरिका सां फिटाइणु, चाइना सां फिटाइणु, ही त सॼो इमरान ख़ान कयो आहे न मुंहिंजे ख़्याल में। वो शायदि रूस वारो तासुर बि ॾियनि पिया, मां रूस न ही सभु इमरान ख़ान कयो आहे न। माना अकेले इहो सॼो कुझु फॉरेन पॉलिसी जे तहत। छा पॉलिसी कहिड़ी पॉलिसी ॿुधायो, छा आज़ादु थियो आहे फॉरेन पॉलिसी? असां तव्हांजी ॻाल्हि था कयूं, हीउ जेको तव्हां थीसिस एस्टेब्लिश कयो आहे, हीउ त सॼो कुझु इमरान ख़ान कयो आहे न, पाण उनजी पॉलिसी हुई, इन करे मटाइनि था माण्हू। बिल्कुलु मुनर साहब, जान मोहम्मद ॾे पाण वेंदासीं। जान मोहम्मद, सूरत हाल 3 तारीख़ ते वोटिंग आहे, 4 तारीख़ कीअं पई नज़र अचे?
ऐं इन सां गॾोगॾु पल पल में जेकी चेंज थिए थी सूरत हाल, चौधरी शुजा चवे थो त बशीर चीमा चवे थो त चौधरी शुजा साहब मूंखे इजाज़त ॾिनी तॾहिं मां इस्तीफ़ा थो ॾियां। होॾां परवेज़ इलाही साहब चए थो त हर फ़ैसिलो पंहिंजी पार्टी खां पुछी थो कयां। छा पियो थिए? इत्तेहादनि जा कुझु ॻाल्हियूं पियो डबल गेम किथे नज़र अचे पई तव्हांखे थींदे? चौधरी शुजात हुसैन जे हवाले सां त स्टेटमेंट अची वई आहे त असां जेको बि फ़ैसिलो कयूं था पाण में ॿाहिरि पार्टी गॾिजी सॾिजी कयूं पिया, उनजे करे उहा चौधरी जी ॻाल्हि खां पोइ जेका बशीर चीमा वफ़ाक़ी वज़ीर जी ॻाल्हि आहे उहा त ॼण उते ई रहिजी वई, छाकाणि त वाज़े तौर ते इहा ॻाल्हि अची वई आहे। चौधरी परवेज़ इलाही मोहनिस इलाही जी प्राइम मिनिस्टर सां ॿीहर बि मुलाक़ात थी आहे, जंहिंमें गौर वीचार जेको आहे उहो थियो आहे। हिन वक़्तु सिचुएशन जेका हली रही आहे न उहा जीअं आख़िरी ओवर हूंदा आहिनि, उन में हिकु हिकु बॉल ते जेके तमाशाई वेठल हूंदा आहिनि स्टेडियम में, उनजो साहु हूंदो आहे त हाणे ख़बर न आहे छा थींदो, छको लॻंदो या बोल्ड थी वेंदो। हिते बि पॉलिटिक्स में ईअं ई डेली जे बुनियादनि ते नयूं नयूं ख़बरूं अचनि पियूं। आज़ाद उम्मीदवार जेके आहिनि या बलूचिस्तान सां लाॻापियल उम्मीदवार अपोज़िशन में पिया वञनि, क्यू लीग वारा हुकूमत जी तरफ़ पिया वञनि, MQM 36 कलाकनि जो टाइम वरितो आहे त असां हिन में फ़ैसिलो करे वठंदासीं। हीउ मामिलो अञा ईंदड़ 1-2 ॾींहंनि ताईं ईअं ई जारी रहण जो इम्कान जेको आहे उहो नज़र अचे पियो। जीअं जीअं अदालती कार्रवाई अॻिते वधी रही आहे तीअं तीअं पॉलिटिकल पार्टियुनि जा फ़ैसिला बि आहिस्ता आहिस्ता ईंदा पिया वञनि। 3 अप्रैल ताईं जीअं मां ॿुधायो पिया त वोटिंग जो इम्कान आहे 3 या 4 अप्रैल ताईं। 4 अप्रैल तव्हांखे ख़बर आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे वरसी जो ॾिहाड़ो बि आहे, जिते गढ़ी ख़ुदा बख़्श में हिकु वॾी तक़रीब थींदी आहे, जलसो थींदो आहे ऐं समूरी क़यादत उते मौजूदु हूंदी आहे। ठीकु बिल्कुलु उन खां हिकिड़ो ॾींहुं जेको आहे अदम एतमाद जी रिथ आहे ऐं ॾिसूं था हाणे हुनजो नतीजो कहिड़ो निकिरे पियो। बहरहाल हिन भेरे हीउ पहिरियों दफ़ो आहे त पॉलिटिकल सूरत हाल तमामु घणी मुंझियल आहे ऐं उन मुंझारे जे पुठियां जेको तक़रीबन न्यूट्रलिटी वारो जेको स्लोगन अचे पियो अॼुकल्ह हर पासे खां, उनजो अहम रोल आहे। जेकॾहिं उन्हनि जी थोरी बि किथे का ज़ाहिरी सरगर्मी नज़र अचे हा त शायदि हाणे ताईं घणी पॉलिटिकल सूरत हाल क्लियर थी वञे हा, पर इन जे करे मामलात मुंझियल रहिया आहिनि। ख़ासि करे क्यू लीग MQM जो जेको डिसीशन आहे उहो ख़ुदि न अचणु आख़िरी ॾींहंनि ताईं, उहो हिकिड़ो वॾो फ़ैसिलो हुयो। हिन वक़्तु क्यू लीग फ़ैसिलो करे चुकी आहे। MQM जे बारे में बि इतलात आहिनि त शायदि उहा बि वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ हुनजो लाड़ो आहे, उन तरफ़ वञी सघे थी। इतलात घणा अहिड़े ई क़िस्म जा अचनि पिया ऐं हुन में हू जीअं चीफ मिनिस्टर जी पोज़ीशन चौधरी परवेज़ इलाही खे मिली त हिते इमरान इस्माइल में बि डिमांड करे वठे MQM या वफ़ाक़ी वज़ारत या वरी पोइ गवर्नरशिप जेका आहे उहा उन्हनि खे मिली वञे त घणो चांस जेको आहे MQM जो वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ आहे। छाकाणि त ट्रस्ट जेको आहे उहो पीपुल्स पार्टी MQM जे विच में उनजो ट्रस्ट जो वॾो गैप आहे हिकिड़ो। काफ लीग जे तरफ़ां असफली ज़रदारी ज़मानती हुयो ऐं MQM जे तरफ़ां वरी शहबाज शरीफ़ ज़मानती हुयो। हाणे जॾहिं उहो ई टुटी वियो मामिलो, काफ लीग ई हली वई त अधु ज़मानत त उते ई ख़तमु थी वई, बाक़ी बची MQM जे तरफ़ां। त उन में बि कुझु ट्रस्ट जो जेको मामिलो आहे हिक ॿिए जे मथां एतमाद जो उहो ॾाढो मसइलो आहे PP ऐं MQM जे विच में, तंहिं करे घणो चांस इन ॻाल्हि शहबाज शरीफ़ जी ज़मानत, शहबाज शरीफ़ साहब जी ज़मानत त उहे ई हाणे कारगर कोन्हे, छो त उहो वॾे भाउ जी ज़मानत ॾिनी हुई। बिल्कुलु असगर साहब तव्हां ॾे पिया अचूं त कुझु वीडियोज़ बि वफ़ाक़ी वज़ीरनि जूं साम्हूं आयूं त अगरि हुननि चयो त अगरि जाइज़ हुजे हा त ख़ुदकश हमलो करणु, त हू ख़ुदकश हमलो पार्लियामेंट ते करे छॾनि। इहो को कार्ड हो? इहो छा पियो थिए? बसि इहो शुरू खां वठी पाण ॾिसूं पिया त जेके वफ़ाक़ी हुकूमत में वफ़ाक़ी वज़ीरत ख़ासि तौर ते जेके शामिल आहिनि सवाइ शेख रशीद जे, बाक़ी तक़रीबन उहे उन्हनि जूं ॻाल्हियूं ॾाढियूं मज़ाक़ खेज़ अचनि थियूं ऐं तमामु ॿाराणे क़िस्म जा अहिड़ा बयान साम्हूं अचनि था। ऐं उन जे ई करे इमरान ख़ान अॼु इन पोज़ीशन ते आहे जो सवेरे मुनवर आलम ॻाल्हि पई कई उनजे इंगेजमेंट जी, त हू काफ़ी पंहिंजे इत्तेहादनि खे नंढियुनि नंढियुनि आज़ाद मेंबरनि खे इंगेज न करे सघियो आहे। हू ख़ुदि पंहिंजे पार्टीअ खे इंगेज न करे सघियो आहे। उहो ई सबबु आहे जो अलीम ऐं तरीन ग्रुप इमरान ख़ान खे जेके सफ़ा हुन जा वेझा माण्हू सम्झा वेंदा हुआ इलेक्शन खां अॻे, त उहे बि इंटेक्ट न करे सघियो। त आज़ाद मेंबर या इत्तेहादी त परे जी ॻाल्हि आहे। सो सुवालु आहे त
वफ़ाक़ी हुकूमत में जेके वज़ीर आहिनि उन्हनि जा तव्हां डेली बेसिस ते जेके स्टेटमेंट्स अचनि थियूं उहे तमामु गैर संजीदा क़िस्म जूं स्टेटमेंट आहिनि जंहिंमें इहा बि जेका पाण उन में आई ख़ुदकश बमबारारी त पार्लियामेंट ते करियां सो ॾाढी अफ़सोसनाक स्टेटमेंट पाण वटि टाइम बि मुख़्तसिर आहे। गुलाम रसूल तव्हां खां आख़िर में मालूम कंदुमि इस्लामाबाद में सुप्रीम कोर्ट बि वञो था, पार्लियामेंट में बि आम माण्हुनि वकीलनि सहाफ़ियुनि सां मिलो था, आम माण्हुनि जा कमेंट छा आहिनि? गुलाम रसूल डिस्कनेक्ट थी विया। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। गुलाम रसूल तव्हांजी बि, मुनवर आलम साहब, इब्राहिम साहब, जान मोहम्मद, असगर, इंतहाई अहम सूरत हाल ते अहम तस्जियो नाज़रीन तव्हां ॿुधो। हाणे सूरत हाल ॾिसिजे त बहस मुबाहिसो 31 खां शुरू थिए थो बेतमादी रिथ ते। 3 तारीख़ ते 3 अप्रैल ते वोटिंग थिए थी, नतीजनि जी ख़बर पइजी वेंदी त 3 अप्रैल ते छा पियो थियण तरफ़ वञे। नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह।